नाज़रीन, थाना बोला खान में सिंध मेमन इतिहाद जे अगवाणन मेहरान टीवी जे 6 दिसंबर ते ऐलानियल सकाफती दिहाड़े के भरपूर नमूने मल्हाइण जो इज़्म कयो आहे। पेश आहे फैज़ परवेज़ मेमर जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी जो जेको मोर आहे मोराई साहब उन सिंध जे माण्हुनि खे पंहिंजा ॿेट पंहिंजी धरती बचायो, पंहिंजी सूंह ऐं सिंध बचायो, सकाफ़त बचायो, इहो पैगाम खणी सिंध जे सकाफ़त खे, सिंध जे अजरक खे, सिंध जे टोपीअ खे, सिंध जे कल्चर खे बचाइण लाइ जेको मोराई साहब ऐं मेहरान टीवीअ जेको हिकिड़ो तारीख़ी क़दम खयो आहे, असां उनखे तमामु सारायूं था। त वक़्तु ऐं हालतुन आहिर जॾहिं सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जे वजूद ते वार थियनि त अहिड़ा जेके माण्हू आहिनि उहे ॿधी ऐं इतिहाद पैदा कंदा आहिनि। इनशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त कराची खां कश्मीर ताईं सिंधी माण्हू ॿधी ऐं जदोजहद जे अलामत में पोइबा तस्बीह वांगुरु ऐं दुनिया लेवल ते मैसेज वेंदो त सिंध हिकु आहे, सिंध हिकु रहंदी ऐं सिंध ते जेको वार खणंदो उन जे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू, सिंध जी मीडिया ऐं उहे गॾिजी उनखे नाकाम बनाईंदो। सिंध मेमन तरफ़ां असीं सॼी सिंध में 6 दिसंबर खे पंहिंजो क़ौमी ॾींहुं, सकाफ़ती ॾींहुं करे मल्हायूं था ऐं सॼी सिंध जे दोस्तनि खे अपील था करियूं त हिन ॾियारे ते भरपूर हिसो वठनि। साईं, असां मोराई साहब सां मुंहिंजी त पंहिंजी रिश्तेदारी बि आहे ऐं असांजो वॾो बि आहे। उनजे सॾ ते जेको तव्हां सिंध मेहरान टीवी जे तरफ़ां ॾियारो मल्हायो था, सिंधी अजरक डे या कल्चर डे, उन में असां सिंध मेमन इतिहाद तरफ़ां ज़ाती तौर ते दोस्तनि सां ऐं सॼी तंज़ीम इतिहाद ऐं सॼी तंज़ीम जे पारां भरपूर शिरकत कंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं त इहो इम्पॉर्टेंट ॾींहुं आहे, सिंध जी वहादत जो ॾींहुं आहे। इन में पार्टी या ग्रुप खे छॾे इनखे भरपूर तरीक़े सां मल्हायो वञे, जीअं हर ॿारी धुरनि खे जेके सिंध जा दुश्मन जे सिंध जी दुश्मनी जंहिंजे ख़्यालनि में आहे उन्हनि खे इहो ख़्यालु हुजे त सिंधी सभु गॾु आहिनि ऐं हिकिड़ी पंहिंजी धरती जे पंहिंजो माउ सम्झनि था ऐं पंहिंजी माउ जो कंहिं बि तरीक़े सां खणी हूअं असांजा इख़्तिलाफ़ात केतिरा बि हुजनि, ज़ाती सियासी, पर धरती जे हिसाब सां असां सभु गॾु आहियूं, इहो मैसेज ॾियणु तमामु ज़रूरी आहे। इन तरह इन ॾियारे ते भरपूर शिरकत कई वञे ऐं भरपूर नमूने सां मल्हायो वञे। जीअं त असांजी मरकज़ी क़यादत हाजी रज़ाक मेमन साहब जेको असांजो चेयरमैन आहे, 6 दिसंबर जे ॾींहं खे सिंध जी सकाफ़त जो ॾियारो मल्हाइण जो असांखे हुकुम थियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजी सकाफ़त सभिनी खां क़दीम आहे। असांजी तहज़ीब, असांजी सकाफ़त सिंध हिकु ज़बरदस्त असांजी हिस्ट्री आहे। उन करे असां सभिनी दोस्तनि खे, सिंधी भाइरनि खे, मेमन बिरादरी खे, सभिनी दोस्तनि खे अपील था कयूं त वधि में वधि 6 दिसंबर ते इन ॾियारे में शिरकत करे पंहिंजी वजूद जो सबूत ॾियनि। साईं, असां सिंध मेमन इतिहाद जे तरफ़ां ग़ुलाम नबी मोराई तरफ़ां 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो भरपूर ऐलान कयूं था। इंशाअल्लाह ताला असीं पंहिंजी बिरादरीअ समेत 6 दिसंबर तमामु भरपूर नमूने ईद जीअं मल्हाईंदासीं। असांजी सिंध जी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो पियो वञे मेहरान तरफ़ां। असां इंशाअल्लाह ताला सभु भरपूर शिरकत कंदासीं। जेका मेमन बिरादरी आहे या ॿिया जेके पाए सॼो कोस्तान आहे, इंशाअल्लाह ताला उनखे सुठे नमूने सां मल्हाईंदासीं, गॾिजी शिरकत कंदासीं। इहा सुठी शइ आहे, असांजी सकाफ़त उजागर थिए थी। मूंखे यादि आहे, मां त पंजाब में बि रहियो आहियां, उते मूं नौकिरी बि कई आहे। जनरली अजरक ऐं टोपी एकता जे ॾींहं सां सुञाती वेंदी आहे, एतिरी मशहूरु आहे ऐं एतिरी उनजी तारीफ़ कई थी वञे टोपी। असां जॾहिं बि उते विया आहियूं, उनखे जेॾी महिल गिफ्ट ॾींदा हुआसीं, एॾा ख़ुशि थींदा हुआ उहा पंजाब जा माण्हू या ॿियनि इलाइक़नि जा माण्हू ॿुधे। इहा हिकु वॾी शइ, सकाफ़त जो ॾींहुं मल्हाइणु घुरिजे, असांखे गॾिजी रहणु घुरिजे ऐं इहा शइ असांजी सुञाणप